के बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। रुकन बोर्डा का जमाल बुगटी जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं तो रुकन बोर्डा लग सिम नाले के खाटी कराए 3 खां वधीक कोटन के बुडण खां बचायो। रुकन बोर्डा लग बाकर शाह वटां सांगड़ विया शहदादपुर रोड बंद करे 3 खां वधीक गोठन जे सवें माण्हुनि फंक्शन लीग जे ज़िले अगवान एजाज मेतलो, काशिफ रज़ा मेतलो, पीपी अगवान गुल ज़रीन जाखरो सरवर जमायत जे अगवान नबी बख्श लिगारी, शेर खान मेतलो जे अगवाणी में सिम नाले जी खाटी कराइण लाइ सवें माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ते धरणो हयो वियो। मुसलसिल 6 कलाकनि खां वधीक रोड बंदि थियण करे सांगड़ वाया शहदादपुर रोड ते ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीही वयूं ऐं मुसाफ़िर रोड बंदि थियण करे दर बदर थींदा रहिया। एहतजाजी जे अगवान कंदड़ एजाज़ मेतलो, काशिफ रज़ा मेतलो, नबी बख्श लिगारी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बाकर शाह वटां गुज़रंदड़ सिम नाले में तमामु घणो बरसाती पाणी अचण करे मुख़्तलिफ़ हंधनि तां सिम नालो टुटण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। असां हिन खे एहतजाज ज़रिए ज़िले सांगड़ जी फोकल पर्सन वॾेरनि MNA शाज़िया अता मरी, MNA नवीद डेरो, MPA जाम शबीर अली ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालिबो करियूं था त फौरी तौर ते खुदारा हिन सिम नाले जी खाटी कराए पाणी जी नेकाली कराई वञे। ख़ुदा ख़वास्ता हिन सिम नाले जी टुटण सां 50 खां वधीक ॻोठ पाणी जे लपेट अची ॿुॾी सघनि था। उन करे चूंडियल नुमाइंदनि खे फौरी तौर खाटी कराए ॻोठनि खे ॿुॾण खां बचायो वञे।